असांखे वाणी सां प्रीत करणी आहे, सच्ची प्रीत करणी आहे। जे गुरबाणी सां प्रीत न कंदासीं न त असीं तरी भी नथा सघूं। गुरबाणी जी कोई भी पंक्ति, गुरबाणी में इतनी मिठास आहे, इतनी मिठास आहे, जे अगर असीं वठण चाहूं न तो शहद खां भी वधिक मिठास आहे गुरबाणी में। पर असीं दुनिया जे पदार्थन जी मिठास वठण चाहींदा आहियूं। कोई भी मिठाई खाईंदा आहियूं, चवंदा आहियूं न भई मिठी आहे, पर गुरबाणी जो रस असां पाण नथा पी सघूं। छो त असांखे उहे अखियूं ई न आहिनि जे असां ॾिसी सघूं कि गुरु ग्रंथ साहिब महाराज में जे गुरनि जी बाणी दर्ज आहे, उन बाणी में केतरी मिठास आहे और उहा बाणी असांखे केतिरो सच्चाई जी राह ते हलण जी सिख्या ॾे थी। पर असीं अॼु कूड़ में फाथा पिया आहियूं। कूड़ जे असां चवंदा आहियूं कि असांजी ज़िंदगी कूड़ जे मथां हले थी। जे कूड़ न ॻाल्हाईंदासीं न त ज़िंदगी न हलंदी। पर गुरु पातशाह असांखे फरमान कयो आहे कि कुछ भी थी वञे न सिर्फ़ सच ॻाल्हाइणो आहे। ॾिसो चवंदा आहिनि न 100 ॾींहं चोर जो हूंदो आहे, हिकिड़ो ॾींहुं सिपाही जो ज़रूर ईंदो आहे। त हिते भी असां उहो ई कमु कयूं था। माण्हुनि जे अॻितां त पाण खे सुरू कयूं था, पर इहो भुली विया आहियूं कि असांखे मथे भी वञिणो आहे। हिकु ॾींहुं असांखे ज़िंदगी छॾणी भी आहे। असां ज़िंदगी खे सभु कुझु समझी वेठा आहियूं। पहिरीं साल जी जप सतनाम सतनाम गुरु पातशाह फरमान करे छॾियो आहे कि जीअण कूड़ा और मरण सच्चा, पर असीं उनजो उपतो मतलब कढी वेठा आहियूं कि जीअण सच्चा मरण कूड़ा। ॾिसो कोई काॾे घुमण वेंदो आहे, कोई काॾे घुमण वेंदो आहे त उनखे सलाह मिलंदी आहे कि भाई हिन जगह ते घुमण वञ, हिन जगह ते जाम मज़ो थी, फलाणी जगह ते वञ, उते सुठो घुमण जा पॉइंट भी सुठा आहिनि। पर जेको मरी वञे तो, जेको परमात्मा जी दरगाह में वञी पुॼे तो, उहो वापसि अची करे असांखे नथो ॿुधाए सघे त जम जा डंडा मथे केतिरा ज़ोर सां लॻनि था। जम जा डंडा मथे केतिरा ज़ोर सां लॻनि था। असां फिलाणे जे चेहरे ते वेंदा आहियूं भई हिन जगह ते पॉइंट आहिनि घुमण जा त असां हिते वेंदासीं। पर ॾिसो जे अगरि असां पंहिंजे जीवन खे सच करे वेठा आहियूं, पंहिंजे जीवन खे सच करे वेठा आहियूं, स्वासन खे सच करे वेठा आहियूं, त असांखे इहो कोई नथो ॿुधाए सघे त भई मां परमात्मा जी दरगाह में वयमि त मां सां छा हाल थियो। असांखे ख़बर न आहे न कि असांजो छा हाल थियणो आहे, तॾहिं असांजे अंदर में भव न आहे। आसदी वार में रोज पढ़दा आहियूं न, नानक जिन मन भव तिना मन भाव। आसदी वार गुरु नानक देव पातशाह जी उच्चारण थियला उनमें आ नानक जिन मन भव तिना मन भाव। जंहिंजे मन में भव हूंदो आहे न उन्हीं जी मन में भाव हूंदो आहे। भव और भाव ब अलग शयूं आहिनि, ब अलग वर्ड आहिनि जंहिंजो मीनिंग भी अलग आहे। भव भाव मीन की श्रद्धा, भव नानक जिन मन भव, भव मीन डर, भाव मीन श्रद्धा। जिना उन भाई सामू वारी जेकी वेठी आहे उहा त ॾाढी प्यार सां गुरबाणी थी पढ़े। हाणे असांखे कहिड़ी ख़बर कि उन सामू वारी जे मन में छा थो हले। असांखे त ख़बर न आहे न। सामू वारो पढ़े त गुरबाणी अखियूं बंदि करे तो, पर उनजी अखियुनि में अंदरि कहिड़ी शइ थी हले, मन में कहिड़ी ॻाल्हि थी हले, असांखे त ख़बर न हूंदी आहे। जपो सतनाम जप लो सतनाम गुरु। तो जंहिंजे मन में परमात्मा जो भाव ही न आहे त उन्हीं जे मन में भाव कीअं पैदा थींदो। प्यारी साथ जी जे असां ॾिसो भाव करूं था न, माण्हुनि जो भाव कयूं था भई मां हे कदम जो खणा त माण्हू छा चवंदा, असीं पाण ते रखे ॾिसूं। असांखे भी खोड़न चयो भई तव्हां छोकिरियूं आहियो कीर्तन ते कीअं थी ॿाहिरि निकिरो। अॼु जो ज़मानो सुठो न आहे, तव्हां छोकिरियूं कीअं थी कीर्तन ते ॿाहिरि निकिरो, घर में वेही रहो। त ॾिसो अगरि जे असांखे मन में भाव हुजे हा न कि भई माण्हू छा चवंदा त असीं अॼु घर में हुजूं हा, हिते संगत जा दर्शन न करूं हा। भाव मिटायो तॾहिं असां ॿाहिरि निकितासीं। त माण्हुनि खां असांखे भाव न आहे करणो, भाव कंहिंखो करणो आहे, गुरु खां भाव करणो आहे। गुरु पातशाह चयो आहे न
गुरबाणी हर एक पंक्ति में बुधायो आ कि असांखे पंहिंजो जीवन कीअं व्यतीत करणो आहे। नचण कुदण मन का चाओ, नचण कुदण जेको असां अॼु समझी रहूं जाते कीर्तन थींदो आहे न पहिरीं सासंग जी उते मन घटि जुड़दो आहे, उते मन घटि जुड़दो आहे। जे इते ही असीं गाना हलाऊं कोई शोर शराबो कयूं न हिते असांजो मन उछली उछली डांस कंदो। त असांजी बार में इहा बाणी आहे नचण कुदण मन का चाओ, हे असीं पंहिंजे मन खे ख़ुशि पिया करूं। परमात्मा असांखे इहा मानुख ॾेई छाजे लाइ बख़्शी आहे, असां इन जो सही इस्तेमाल भी नथा कयूं। ॾिसो 84 लख जूणा सभिनि खां उत्तम जूणा मानुख ॾेई। जे अॼु असां मानुख ॾेई में वेठा आहियूं त परमात्मा जो शुक्र करूं। हे मानुख ॾेई असांखे मिली आहे न त असां परमात्मा सां वाइदो करे आया आहियूं कि असां तुंहिंजो नाम जपंदासीं, पर असीं गदार थी विया आहियूं, नाम ते जपियो ई कोन था, ख़बर ई न आहे नाम हूंदो छा आहे। बस पांजी पांजी में खुश लगा पे आयूं। जे अगर भाव रखणो आ न तो गुरु पातशाह जो रखणो आ, उनी वाहिगुरु जो रखणो आ, उनी परमात्मा जो रखणो आ जे असांखे इहा जिंदगी ॾिनी आ। ॾिसो टीचर हूंदो आ उहो लेसन ॾींदो आ, उहो असांजो कमु आ, यादि असांखे करणो आ। टीचर त ॿुधाए छॾंदो, मीनिंग भी ॿुधाईंदो असांखे, इंग्लिश में भी ॿुधाईंदो, उर्दू में भी ॿुधाईंदो। जे सुभाणे ते यादि न करी वेंदासीं त पोइ असांजी ग़लती आहे, असीं पाण मार खाईंदासीं स्कूलनि में। तो हिते तो गुरु पातशाह भी मीनिंग भी ॿुधाई आ, पर असीं समझण नथा चाहूं। टीचर जो भाव हूंदो आहे सुभाणे यादि न करे वेंदासीं त मार खाईंदासीं, परमात्मा जो भाव मन मां निकिरी वियो आहे। असां जीअण खे सच समझी ठाऊं, मरण खे कूड़ समझी ठाऊं। पर जेको गुरबाणी पढ़दो आ न प्यारी साध संगत जी दिल सां गुरबाणी पढ़दो आ न उनखे ख़बर आ कि परमात्मा सां मिलाप कीअं थिए थो। केॾा वॾा वॾा भगत हूंदा आहिनि, थी गुज़रिया आहिनि भगत कबीर, भगत रविदास जी, भगत सदनो कासाई। ॾिसो कासाई हुयो, कासाई कीअं हूंदा आहिनि तव्हां ॾिठा हूंदा, नालो भी पंहिंजी आहे भगत सदनो कासाई। कासाई हुयो, कासाई थी करे भी भगती थी वियसि अहिड़ी जो गुरु नानक देव पासे कृपा करे छॾियसि, भगत थी वियो। असीं कासाई त न आहियूं, पोइ भी भगत नथा बणजी सघूं। जपो सतनाम, जपलो सतनाम। असीं कासाई न आहियूं, पोइ भी भगत नथा बणजी सघूं। जे भगत नथा बणजी सघूं, डेली हिकिड़ो मूल मंत्र जो पाठ दिल सां कयूं।